आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाक फ़ौज पाकिस्तान खे दहशतगर्दी खां पाक करण लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मिलिट्री अकेडमी काकोल में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे जनरल कमर जावेद बाजवा पासिंग आउट कैडेट्स खे मुबारकबाद ॾिनी ऐं चयो आहे तव्हां ते फ़ख़ुरु आहे त तव्हां हिन अज़ीम फ़ौज जो हिसो बणिजण वारा आहियो। 146 लॉन्ग कोर्स जे पासिंग आउट परेड जो मुशाहिदो करणु फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाक फ़ौज पाकिस्तान खे दहशतगर्दी खां पाक करण लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांजे अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। आर्मी चीफ चयो आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे ऐं पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा चाहे थो। पाड़ेसरी मुल्कनि सां समूरा मसइला पुरअमन तरीक़े सां हल करण लाइ तयारु आहियूं। पाक फ़ौज जी सरबराह चयो आहे त कंहिं जाली ख़बर ऐं प्रोपेगंडा ते ध्यानु न ॾियो। मुल्क जी सलामती मज़बूत हथनि में आहे। कंहिं बि मुल्क गिरोह या तंज़ीम खे पाकिस्तान खे सियासी या माशी तौर ते गैर मुस्तहकम करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी।